बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सलवात अल्लाह बेत पाने तदो नंगर न्यास ऐं दिल जूं नेक हाजात पूरी फरमाए बारहमी जी मक़सद अदादारो हुसैन जी शहादत खां बाद साईं ज़ैनब वन में अकेली रहिजी। अदादारो चवंदा लुटियो हिननि जो कोई न बचियो आहे। शिमिर कमीनो 300 घोड़ा तैयार करे चए थो हर कंहिंजी चादर ॿियो लाहे अली जे धीअ जी चादर मां आहियूं। साईं ज़ैनब फरमाइजी अम्मा फिदा ऐलान ॿुधे थी हा आकाज़ादी अम्मा उन टिबे ते वठी हल जाते अब्बास जी लाश नज़र अचे। आवाज़ हुसैन चा अब्बास के मयार ॾींदी आहे न मां चवंदी मां अब्बास जे चादर लाइ पखी उॾारींदो ऐं शिविर लुटण थो अचे। अदादारो हे कमीनो हुन जाइ ते आयो आहे जाते अली जी धीअ वेठी आहे। हिन कमीने चादर में हथ विधो आहे। साईं फरमाइजी न लाइ माली जी धीअ रोण वारो हिन कमीने नेज़ा हणण शुरू कया। साईं जी कंड ज़ख़्मी नेज़े जे नोक ते चादर लाए मोला बाक़ रखो रवायत जे बुगीअ जी चादर लाथी हुए त खणी वञे पंहिंजे खेमे। हे कमीनो न जाइ ते खणी आयो जाते अब्बास जी लाश चए थो अब्बास इहो उहा चादर आहे हो जंहिंजे लाइ पखी उॾारींदो आहे। रोण वारो अब्बास जी लाश 11 गज मथे आई आहे। आवाज़ कमीना भेण भाउ पंहिंजे मज़ीअ वारा हो मूंखे इजाज़त जन्नत मां पुछायां हो मुंहिंजे आकाज़ादीअ जी चादर कीअं लाइबी आहे। माशाअल्लाह हाणे आवाज़ हलो ज़ाकिर मुरीद अब्बास जंहिंजो टाइम